अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। धरती टीवी न्यूज़ जी टीम जे सथ पारां सभिनी ॾिसंदड़नि खे ईद जूं लख वाधायूं। वक़्तु थियो आहे हेडलाइन जो। सॼे मुल्क में ईद उल फितर मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे। फैसल मस्जिद इस्लामाबाद, बादशाही मस्जिद लाहौर, मेमन मस्जिद कराची समेत ॿियनि शहरनि जे मस्जिदनि ऐं ईदगाहनि में ईद निमाज़ जा वॾा मेड़ाका। अहम हंधनि ते सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम। आलमनि ऐं ख़तीबनि तरफ़ां ईद उल फितर जी अहमियत ते रोशनी विधी वई। समाज जी बहितरीअ लाइ पंहिंजो रवैयो सुधारण ऐं पंहिंजनि सां सुठे नमूने पेश अचण ते ज़ोर ॾिनो वियो। सदर आरिफ अलवी ईद निमाज़ फैसल मस्जिद इस्लामाबाद में अदा कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईद लाहौर में मल्हाए रहियो आहे। सेनेट चेयरमैन सादिक संजराणी ईद कोयटा में ऐं JUI सरबराह मौलाना फजलुर रहमान ईद निमाज़ पंहिंजे आबाणे इलाइक़े डेरा इस्माइल ख़ान में अदा कई। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ईद पंहिंजे आबाणे शहर नवाबशाह में मल्हाए रहियो आहे। आसिफ अली ज़रदारी ईद निमाज़ ज़रदारी हाउस नवाबशाह में अदा कई। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परवेरी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ईद पंहिंजी भेनरुनि सां गॾु दुबई में मल्हाए रहियो आहे। सिंध सरकार सूबे में पानी जी शदीद खोट जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। वफ़ाक़ खां 91 ठाह तहत सिंध खे हिसे जो पानी ॾियण जो मुतालबो। आबपाशीअ जे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो चयो आहे त पाणी खोट जो सबबु ॼाणाए सिंध खे हिसे जे पाणी खां महरूम कयो पियो वञे। सिंध हिन वक़्तु 42% पाणी जे सख़्त खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे। सूबे में पाणी जी शदीद खोट सबबु ज़राअत जो शोबो सख़्त मुतासिर थींदो। हज़ारे एकड़नि ते बीठल ज़रई फसल जो तबाह थियण जो ख़दशो आहे। कराची समेत सिंध सूबे जे ॿियनि शहरनि में पीअण जे पाणी जो बहिरान बि पैदा थींदो। इरसा पारां 1991 जे पाणी ठाह तहत अमल दरामद न करण सबबु शदीद पाणी बहिरान पैदा थी रहियो आहे। 91 वारे पाणी ठाह तहत सिंध सूबे खे जल्द पाणी ॾिनो वञे। ऐं मौसमियात खाते कराची खां ख़ैबर ताईं ईद उल फितर जे मौक़े ते मिटीअ जे तूफ़ान ऐं किथे किथे मींहं जी अॻु कथी करे छॾी। कराची में मिटीअ वारियूं तूफ़ानी हवाऊं घुलणु शुरू थी वयूं। ईंदड़ 24 कलाकनि दौरान मौसम गरम ऐं ख़ुश्क रहण जो इम्कान आहे।